केतिरो न अजीब आहे न, केतिरो न अजीब आहे न साहिब। 84 लख जीवन में हिकु मनुष्य ही धन कमाईंदो आहे। अन्य कोई जीव कॾहिं भुखियो न मरियो आहे ऐं मानव जो कॾहिं पेट न भरियो आहे। श्री गुरु ग्रंथ साहिब जी असांखे सेखारींदा आहिनि, सुख वेले शुकराणो, दुख वेले अरदास, हर वेले सिमरन। ऐं असां छा कंदा आहियूं? सुख वेले मिठाइयूं, दुख वेले दवाऊं ऐं हर वेले बुराइयूं, ऐं जे मौक़ो मिले त लड़ाइयूं।